साईं ही जेको मांझी फ़क़ीर ते हमलो थियो आहे, जेका सूरताल पैदा थी आहे, तव्हां इनखे सियासी कारकुन जी हैसियत में खाबीदुर जी अॻवान जी हैसियत में इनखे कीअं था ॾिसो? आउं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे नुमाइंदे तौरु उनजे सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी तौरु आउं इहा ॻाल्हि चवंदुसि त हीअ जेका सिंध में मज़हबी रवादारी खे तबाह कयो पियो वञे ऐं सिंध जे समाज खे मज़हब ऐं फ़िरक़े जे बुनियाद ते तक़सीम कयो पियो वञे, उहो बुनियादी तौरु इन मक़सद लाइ आहे त हिते जागीरदारी निज़ाम, हिते फुरलुट जो निज़ाम बरक़रार रहे। छाकाणि त माण्हुनि जे लाइ मसइलो जमहूरियत आहे, माण्हुनि जे लाइ मसइलो तबक़ाती आहे, त मुफ़लिसी गुरबत ख़तमु थिए। उन जे लाइ माण्हू जॾहिं विढ़णु चाहिनि था त हितां जो जागीरदाराना समाज ऐं पाकिस्तानी रियासत ऐं उहे क़ुवतूं जेके जमहूरियत जूं मुख़ालिफ़ आहिनि, उहे चाहिनि था पिया त माण्हुनि खे पाण में विढ़ाइजे। ज़ात, बिरादरी, मज़हब, नस्ल ऐं मज़हब जे बुनियाद ते माण्हुनि जे समाज खे टुकड़ा टुकड़ा करणु चाहिनि था। ऐं इहा हिकिड़ी आलमी साज़िश आहे जंहिंमें हिते मांझी फ़क़ीर ते जेको हमिलो थियो आहे उहे उन जा कठपुतली साबित थिया आहिनि। हिंदुस्तान में बि इहो थी रहियो आहे, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में बि थी रहियो आहे, इहो विच उभर में बि थी रहियो आहे, अरब मुल्कनि में बि थी रहियो आहे। यानी इहा सॼी दुनिया में हिकिड़ी लहर आहे त सरमाएदार जागीरदार दुनिया खे ॼोरनि वांगुरु खाईंदा रहनि, माण्हू उन जे ख़िलाफ़ु न उथनि। ऐं तहरीक जे लाइ, इस्तिसाल जे ख़िलाफ़ु तहरीकुनि लाइ ज़रूरी हूंदो आहे त माण्हुनि में रवादारी हुजे, मज़हब जे बुनियाद ते, फ़िरक़े जे बुनियाद ते। मांझी फ़क़ीर जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे उन तहरीक जा महिंदार आहिनि जेके समाज में पुरअमन बक़ाए बाहिमी जे बुनियाद ते इंसाननि में रवादारी पैदा करणु चाहिनि था। उन ते जेको हमिलो थियो आहे, असीं मज़म्मत था कयूं, असीं यकयती लाइ आया हुआसीं ऐं असीं इन्हनि मसइलनि खे आलमी फोरम ते बि खणंदा आहियूं। मिसाल तौरु ताज़ो जेको घोटकीअ वारो वाक़ियो थियो तुर्कीअ में हिन साल जेको अक्टूबर में असांजी सॼी दुनिया जे कम्युनिस्टनि जी इजलास थियो, मूं उन में इहो मसइलो पेश कयो ऐं हीउ मसइलो असां इंटरनेशनल फोरम ते उथारींदासीं त हिते असांजी रियासत हथु वठी मुख़्तलिफ़ वॾेरनि खे, मुख़्तलिफ़ जेको आहे पंहिंजे कठपुतलनि खे इस्तेमालु पिया कनि अहिड़नि माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेके रवादारी जे फ़िक्र खे अॻिते वधाइनि था।